ॾे परॾे में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार अस्सलाम वालेकुम नमस्ते अक मौजूद चाक चङा भला जोड़ मतारा खिखिर आसूदा कहिड़ा तव्हांजा हाल कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठीअ जी गॾी भिट खां थींदे चेलार छाछरो कांटियो डीपलो इस्लामकोट नंगर पारकर कारूंजर कजलासर नैणीसर खां कासबे ताईं उतां खां खोखरा पार जालू चूरो वासरबा पर्ची स्टेशन न्यू छोर छोर आसीसर साडर ढोरो नारो पिथोरो सामारो कुनरी उमरकोट नबीसर नोटे खां समूरे थर में वसंदड़ ऐं कस जे मारुड़नि ढाटेड़नि सांगड़नि खे तोड़े लीके जो हुन पार बाड़मेर जैसलमेर बीकानेर जोधपुर ऋण कच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ ढाटेड़नि मारुड़नि ऐं सांगड़नि खे सिक भरियो सलाम नमस्ते हक़ मौजूद कहिड़ा तव्हांजा हाल। पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक तव्हांखे कीअं थो लॻे। थर थाक ते ही लोक गीतनि जो स्टोरीज़ ऐं कहाणियूं कीअं थियूं लॻनि ऐं इहे कहाणियूं जिन में नवां रंग ऐं नवां ढंग आहिनि। थर जे मिसकिन माण्हुनि जा दास्तान कचेरियूं खिल भोग ऐं यादगिरियूं जेके हिननि लोक गीतनि में तव्हांजे आॾो पेश थियनि थियूं। जी हा दोस्तो, जेकॾहिं पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक पहिरियों भेरो ॾिसी रहिया आहियो त पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो ऐं वीडियोज़ पसंदि अचनि थियूं त इनखे लाइक करियो शेयर करियो ऐं कमेंट ज़रूरु करियो। जी हा दोस्तो, सिंध तोड़े हिंद में ऐं ॾे परॾे में मशहूरु छाछरे तालके जे ॻोठ करीमदाद जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ इंतिहाई मासूम मिठड़े ऐं बैन अल-अक़वामी शोहरत हासिलु कंदड़ ख़ूबसूरत फ़नकार मरहूम हैदर रिंद जंहिं थर जा ढाट ऐं मारुड़नि जा केतिरा ई नवां ऐं ख़ूबसूरत गीत ॻाया। मारवाड़ी ढाटकी गीत सॼी दुनिया में हर हंधि ॿुधा वञनि था ऐं पंहिंजे वतन सां धरतीअ सां माण्हू माण्हुनि सां प्यार कंदड़ मारुड़ा झांगीड़ा सांगीड़ा पंहिंजी मिठड़ी ॿोली ढाटकी मारवाड़ी में ॿुधंदड़ रहिया आहिनि ऐं ही गीत उन्हनि खे जॾहिं नज़र था अचनि त हू पंहिंजे प्यार ऐं मोहबत सां इंतिहाई दिलि सां इंतिहाई ज़ौक़ ऐं शौक़ सां इन्हनि गीतनि खे ॿुधनि था। जी हा दोस्तो, अॼु हिकु अहिड़े ई गीत जे बाबति कंदासीं तफ़सीली कचेरी ऐं जंहिंमें ज़िक्र आहे सॼो ॾींहुं में सां भेड़ो। ही लोकगीत जंहिंमें इहो तसवर आहे त उहो महबूब उहो दोस्त उहो साथी जेको सॼो ॾींहुं साणनि गॾु हुजे साजन रूब हुजे ऐं रुठल हुजे त उनखे कीअं परचाइजे। अहिड़े साजन जे रुसण ऐं परचण जूं कई कहाणियूं ऐं कचेरियूं शामिलु आहिनि हिन ख़ूबसूरत ढाटकी ऐं मारवाड़ी जे मशहूरु लोकगीत सॼो ॾींहुं में सां भेड़ो। बुनियादी तौर ते प्यार में मोहबत में रुसण परचण जा हिकिड़ा पंहिंजा नाज़ अंदाज़ स्टाइल आहिनि ऐं उनजी पंहिंजी हिकिड़ी सबब ऐं तारीख़ आहे। बिल्कुलु ईअं ई ही गीत तव्हांखे ज़रूरु ॿुधणु घुरिजे। ॿिया बि केतिरा ई लोकगीत हैदर रिंद ॻाया आहिनि। हैदर रिंद जंहिं कांगसियो कांगड़ली ॾोरो झेडर रायचंद मोराबाई तोड़े हुन ॿिया केतिरा ई ख़ूबसूरत गीत हज़रत शाहज़ी भिटाई जे सुर में मारवीअ तोड़े ससुईअ जो ऐं पुनूअ जो दास्तान पिणु ॻायो आहे। हैदर रिंद जेको मक़ामी तौर ते पंहिंजी सादी ऐं मिठड़ी ॿोली ऐं आवाज़ ऐं स्टाइल में जॾहिं गीत ॻाए थो त उन जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त हीउ उहो वाहिद फ़नकार आहे जंहिंजो रिदम जंहिंजो अंदाज़ जंहिंजो ॻाइण जो स्टाइल ऐं जंहिंजो प्यार मोहबत सां वराणी ॾियणु आलाप ॾियण जा जेके अंदाज़ आहिनि उहे मुकमल तौर ते समूरनि सिंध जे ॿियनि लोक फ़नकारनि खां अलॻि थलॻि उनजो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे। तंहिंजे करे हैदर रिंद जो आवाज़ ऐं स्टाइल ॿुधणु शर्त आम माण्हू बि इहो सोचे वठंदो ऐं ॿुधाइण ते तयारु थी वेंदो त हीअ आवाज़ ही गीत हैदर रिंद जो आहे। हैदर रिंद जेको हिकु ई वक़्त ते न रुॻो अवामी कचेरियुनि में सुहागणियुनि कुंवारनि ऐं नौजवान नारियुनि औरतुनि ॿारनि ॿुढनि जो पर जोबन जी जवानी खे माणींदड़ नौजवाननि जे दिलनि जो बि फ़नकार आहे। ऐं हिन जे गीतनि में दर्द विछोड़ा ऐं परे पंध तमामु घणियूं दूर ताईं विछड़ी वियल पंहिंजनि प्यारनि जे यादनि जा समूरा रंग ऐं स्टाइल हिन जे लोक गीतनि में तव्हांखे मिलंदा। हिन जे लोक गीतनि में ढाट राजस्थान जे समूरे परगिणे में वसंदड़ समूरनि उन्हनि बिरादरनि जो तज़किरो ऐं तफ़सील मिलंदो जिन जो तालुक़ु मारवाड़ी ऐं ढाटकी थरी ज़बान सां आहे।
ऐं इन जे गीतनि में खेटनि बनियनि थर जे वाइण वस्तिनि ऐं वथाणनि तोड़े ग्वाड़नि ऐं पलर पालोट समेत ॾुकारनि ऐं वसकारनि जा समूरा रंग मिलंदा। त जी हा दोस्तो, अहिड़ो ई हिकु लोकगीत सॼो ॾींहं में सां भेड़ो यानी साजन रूबरू बि हुजे ऐं रुठल हुजे त उनखे कीअं परचाइजे, इन्हनि समूरनि मंज़रनि ऐं तफ़सीलनि ते ॿधल हीउ लोकगीत कैसेट जी दुनिया में मशहूरु थियो। ऐं हिन काफ़ी लोकगीत अहिड़ा आहिनि जेके हैदर हिंद जा सुपर हिट लोकगीत जे तौर ते अॼु बि मशहूरु आहिनि। सोशल मीडिया जी दुनिया में जेके मुख़्तलिफ़ वाल आहिनि, ख़ासि तौर ते फेसबुक खां विधे जेके बि वाल आहिनि उन्हनि समेत यूट्यूब ते बि सर्च में तव्हांखे जेके बि थर जा ढाट जा फ़नकार सभिनी खां वधीक पॉपुलर ऐं मशहूरु मिलंदा, उन्हनि में हैदर हिंद जो नालो सभिनी खां सरे फ़हिरिस्त आहे। ऐं हैदर हिंद जो लाइफ स्टाइल बि सफ़ा सादो ऐं आम थरे ढाटी माण्हू वारो आहे, पर ख़ासि तौर ते जॾहिं हू ॿरो चुको ॿार सिंधी टोपी पाए ऐं तलवार स्टाइल जो मुछनि खे तयारु करे ऐं पंहिंजे रिदम ऐं स्टाइल सां जॾहिं स्टेज ते वेही हिकिड़ी आलाप थो ॾिए त यकीन करियो समूरो थर ख़ामोशी में वटिजी थो वञे ऐं उहे ख़ामोश थी घड़ी पन घड़ी खन बीह हैदर हिंद खे ॿुधनि था। हैदर हिंद जो एॾो मिठिड़ो आवाज़ु आहे जो हूअ थर जे ॻोठाणनि में ऐं फैमिलीज़ में तमामु घणो मशहूरु आहे। हर टहीअ जो हर उमिरि जो माण्हू मर्द तोड़े औरतूं हैदर हिंद जे गीत खे फरमाइश करे ॿुधंदा आहिनि। ऐं हैदर हिंद हिकु रेड़े वारे खां वेंदे केबिन वारे ताईं ऐं केबिन वारे खां हिकु लांग जीप हलाईंदड़ तोड़े खेखड़े जे ड्राइवर ताईं सभिनी जो पसंदीदा फ़नकार पिणु आहे। हैदर हिंद थर जी बनीअ में हमरचो ॻाईंदड़ हिकु थरे जो बि पसंदि जो फ़नकार आहे त साॻे वक़्त ते थर जे अंदरि खूह तां पाणी भरींदड़ हिकु औरत जो नारीअ जो बि पसंदि जो फ़नकार आहे। कारण सिर्फ़ु इहो आहे त हुन इन्हनि लोकगीतनि में थर जे गीतनि रस्मनि थर जी सकाफ़त तारीख़ कल्चर तहज़ीब तमंदन खे बिल्कुलु वाज़े ऐं चिटनि अल्फाज़नि में ऐं सम्झाणनि सां ॻायो आहे। न रुॻो ॻायो आहे पर उन जा समूरा सबब ऐं उनजी समूरी माना बि तफ़सील सां उन्हनि गीतनि में वराणनि में तोड़े आलापनि में बयानु कंदो वेंदो आहे। तव्हां जॾहिं बि हैदर हिंद खे पहिरियों दफ़ो ॿुधंदा त ईअं महसूसु थींदो त ॼण हीअ हाणोके हिन जदीद टेक्नोलॉजी वारे दौर जो इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत फ़नकार आहे। तंहिंजे करे हीउ जेको गीत आहे सॼो ॾींहं में सां भेड़ो, इहो मारवाड़ी ऐं ढाटकी जो निज थरी स्टाइल जो इंतिहाई ख़ूबसूरत ऐं नओं गीत आहे जेको तमामु घणो पॉपुलर ऐं मशहूरु थियो। ऐं इन गीत में पंहिंजनि प्यारनि जूं गॾिजी वेहण जूं ऐं गॾु सॼो ॾींहुं रहण वारियूं कचेरियूं ऐं उन्हनि जा दास्तान बयानु कयल आहिनि। न रुॻो उहे दास्तान बयानु कयल आहिनि पर उन ते तफ़सीली हैदर हिंद पंहिंजे मासूम मिठड़े आवाज़ में रिदम सां ॾाढो ख़ूबसूरत हीउ गीत ॻायो बि आहे। त जी हा दोस्तो, अॼोकी इन वीडियो में एतिरो ई। मिलंदासीं तव्हां सां ॿी वीडियो में, तेसिताईं ॾिजो इजाज़त।